तकरार ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे तफ़सील ॾींदा हलूं जेका केस थींदी इन में। हाणे मूसा जीअं जेल मां छुटंदो ऐं मूसा जॾहिं जेल मां जीअं छुटंदो हू कंहिंजो अची साथ ॾींदो, नवाब खान जो या वरी सिजावर खान जो या वरी शेर अली जो या वरी न्यूट्रल थी वेंदो, कंहिंजो बि साथ न ॾींदो ऐं हू पंहिंजे कम सां कमु रखंदो। इन में केतिरी सचाई आहे इहो अॻिते हली नवाब खान खे नुक़सानु पुॼाईंदो। नवाब खान जंहिं बुनियाद ते मूसा मां हथु कढण वारो आहे उहा केतिरी सचाई आहे, नवाब खान छा सोचे इहो क़दम खणण वारो आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, पहिरीं ॻाल्हि त नवाब खान थोरो करे रहियो आहे, हू सोचे रहियो आहे त मां ज़ाल जे चवण ते जीअं हुनजी ज़ाल चए थी थोरो करे छॾ ऐं पोइ मथां अॻिते हली मूंसां तुंहिंजो साथ ॾे। बहरहाल दोस्तों इहा थोरी ग़लतफ़हमी बि आहे नवाब खान जी। नवाब खान दरिया खान ऐं मूसा मां हथु कढंदो, बाद में दोस्तों वरी जॾहिं वक़्तु फिरंदो मूसा इन जो दुश्मन थी वेंदो नवाब खान जो। नवाब खान पछताईंदो त मां ईअं छो कयो, लेकिन नवाब खान जी इहा कोशिशि रहंदी त कहिड़े बि तरीक़े सां मूसा खे पंहिंजे हथ में कयुमि त पोइ सभु मुंहिंजे हथ में अची वेंदा। दरिया खान त उहो ई मूसा जे चवण ते आहे ऐं मीर बि मूसा जे चवण ते अची वियो आहे। इहे टई जॾहिं मुंहिंजे हथ में अची वेंदा त पोइ सिजाल खान कमज़ोर बणिजी वेंदो ऐं सिजाल खान जे कमज़ोर बणिजी वियो त मुंहिंजा दुश्मन सभु पाण ढेर थी वेंदा ऐं भावल बि मूसा जे चवण ते आहे। उहो वक़्त जे ज़रिए हिन टाइम त नवाब खान जे क़ाबूअ में आहे, लेकिन वरी बि जॾहिं भावल जे मूसा जे चवण ते थियो त अञा हुन जो पंहिंजो माण्हू थी वेंदो। असांखे ॾींदा इजाज़त, सब्सक्राइब ज़रूरु कंदा। ख़ुदा हाफ़िज़।